ताकत छो रात हली थाने के टटा ता दूं गुलाम हैदर के छड़ाए ता दूं सरदार जानू जबर है जेके हाणे सो खड़े सरदार पोइ देर छाजिया। हाँ सरदार जानू सही तो चए इन डीएसपी ते को भी इतबार ना है किथे मुकाबलो जाना है गुलाम हैदर के को नुकसान न पहुंचाए। तू सच तो चई पर गुलाम हैदर जी सलाह खां सवाइ को कदम खणण सही ना है। सरदार मां कोशिश करे अॼु ई गुलाम हैदर सां मुलाक़ात कयां थो ऐं सभु हाल वाल बि पुछांसि थो। ठीक है तू गुलाम हैदर सां मिल पोइ जीअं चवे असांखे अची ॿुधा। गुलाम हैदर इधर अच। गुलाम हैदर मूं तुंहिंजो सॼो रिकॉर्ड चेक कयो आहे छो भला तुंहिंजूं सभु वारदातूं सिर्फ़ दिलावर खान जे ई ख़िलाफ़ छो आहिनि। छा तुंहिंजी दिलावर खान सां का ज़ाती दुश्मनी आहे? मुंहिंजी कंहिंसां का बि दुश्मनी कान्हे। मां हिकु धाड़ेल आहियां धाड़ेल ऐं धाड़ा पैसे वारनि वटि ई लॻंदा आहिनि इन करे मुंहिंजूं वारदातूं दिलावर खान जे ख़िलाफ़ आहिनि। न गुलाम हैदर न ॻाल्हि खे मटाइण जी कोशिश न कर। जेकॾहिं का ॻाल्हि आहे त तोखे ॿुधाइण जो कहिड़ो फ़ाइदो? छो फ़ाइदो न आहे? अगरि तोसां का नाजाइज़ी थी आहे त मां तोखे इंसाफ़ ज़रूरु ॾियारींदुसि। इंसाफ़ ऐं मज़लूमनि खे सो बि हिन दौर में ऐं इंसाफ़ ॾियण वारो केरु? पुलिस डीएसपी साहब तव्हां भोग चङो था कयो। ईअं न आहे तूं मूंखे हक़ीक़त ॿुधा जे तोसां का नाजाइज़ी थियल आहे त मां तोखे ज़रूरु इंसाफ़ ॾियारींदुसि। इंसाफ़ जी त ख़ैर तव्हांजे कानून मां का बि उमेद न आहे। बाक़ी ज़िद था कयो त मुंहिंजी हक़ीक़त ॿुधो। मां दिलावर खान जो मुलाज़िम हुयुसि। बाबा बिरला जी साईं। बाबा ये वठ बाबा इनके शाम खड़का दे जाए बाबा। जी साईं। तो इधर कड़ो कम देखो बतर मां गोठा थी अचां ऐं बाबा जी तबियत बि पुछी अचां। ठीक है इधर शाम को सैल करो। ठीक है बाबा ये वठ बाबा गुलाम है ये बाबा तुझी खर्ची है वठ रख रख बाबा ये तुझी खर्ची है। मेहरबानी बतर। भोतार बाबा ने केतिरो मथे ते न चाढ़ियो। हा दा कमदार सही थे नौकर के नौकरी रहण ॾियो। ना शामिल खान ना गुलाम भली नौकर आहे पर मां उनखे नौकर नथो सम्झां।
पुछदा है केड़ा हाल ते ऐं ठीकु आहियां बाबा तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत कीअं आहे पतराडी खां हाणे बहितर आहे अदा मुझे स्कूल जो टाइम थियो है वापसी तो कचहरी करना है ठीकु आहे तूं भले वञ पोइ कचहरी कंदासीं बाबा कमु तमामु घणो आहे मां हाणे हलां थो अदा मानी त खाई वञूं अधु अॼु तकड़ आहे ॿिए वारे ज़रूरु खाईंदुसि लॻे तो ॾेरनि जी मानी खाए खाए हिरी विया आहियो असांजी मानी तव्हांखे किथे वणंदी अहिड़ी ॻाल्हि न आहे हिन घर खां सवाइ मूंखे ॿी मानी वणे बि कान थी पर छा कयां मजबूर आहियां बस बाबा शबीर जी पढ़ाई पूरी थियण वारी आहे तव्हां जल्दी ठीकु थियो त शबीर ऐं सूह जी शादी करे तो सच तो चई पाण टाइम ते दवा खाईंदुसि इन भागा लाटू इतना मैं खाना किथे रोटी तो देर पे थींदी है मैं को अरे